सही आज़ान इंदी आ को उस्ताद मुसल्ले ते इते पहुंचण सां साईं एकड़ी हदीस पाक मुझे आडो रखी चई ये पढ़ो ये मकतूबात शरीफ में लिखियल आ या समझायूं वणो न त वरी बे दफे अचजो तवज्जो कर गौर कर उन वक्त मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जी उम्र मुबारक ज़ाहिरी 51 साल घणी 51 साल नबवी 11 साल हो जे तो उलमा जो इत्तेफाक बाकी कुछ महीना अगते पोते उलमा जा इन मामले में जरूरी आहिन लेकिन हकीकतन जिते मुत्तफिक ले फैसलो आ तो नबवी 11 साल मुझे महबूब जो मेराज ऐ मुजा बात तवज्जो कर गौर कर फिक्र कजा असा जो त अकीदो ईमान आ अल्लाह जे हबीब जे वक्त मेराज शरीफ जी सआदत के हासिल कयो एड़ी का शे आहे ई कान जेका हुजूर न डिठी हुजे केड़ी शई जेका अल्लाह जे महबूब न डिठी ही जेका ले नुरियहु मिन आयातना मेराज वारी रात अल्लाह दिखारी हुजूर सब कुछ दिसी चुको काशे रहल तो हुई कान इब्राहिम अलैहिस्सलाम अर्द कयो रब अरनी अल्लाह मुझे दिल थी गुरे त दिसां दिसो मां वो कुछ दिसां जेको बिया न दिसने गोठ वारा न दिसी सगन छा दिसंदे रब मिठा मां दिसण चाया तो कय पतोइल मौता कयामत जे ॾींहुं मोल जेरा किए थींदा वो मुखे मोल जेरा करे ॾेखार उन्हनि जो ज़िंदा थियण ॾिसां ऐं रब करीम खे से ॾेखारियो अल्लाह ताला फरमायो ये भी दिसो पर सतन ज़मीनुन जी बादशाही भी दिसो सतन आसमानन जी बादशाही भी दिसो इब्राहिम अलैहिस्सलाम दे ॾेखारण जे लाइ बुराक त कोन आयो जिब्रील भी कोन आयो एक जगह ते भी इब्राहिम अलैहिस्सलाम सब कुछ ॾिठो अल्लाह जे महबूब के ॾेखारण जे लाइ बुराक जो अचण जिब्रील जो अचण ऐं मथे वञण केड़ी हिकमत जे हिक हिक हिकमत ते गालाइंदा से त रात हित थींदी तवज्जो कर गौर कर फिक्र कर कुर्बान मुजा महबूब तो जे अदाउन जे मथा असा तवा इयो अकीदो रखंदा हो त अर्श का मथे रूबरू रब करीम सा मुलाकात थी अल्लाह सा शरफ मुलाकात जो नसीब थो ज़ियारत थी इहा गाल बे बरहक ठीक आखणी ई मंजे त अल्लाह पंजे हबीब खे पसंद फरमाए ला मकानन जा सैर कराए अर्श का मथे पंजो दीदार करायो मुलाकात कराई शा अल्लाह हित कोने शा धरती ते जमीन ते गोटकी में खैरपुर में हो त चे तो वह मअकुम ऐनमा कुंतुम तमा जिते भी आयो मां रब तमा सा गड आया मां परे कोना व नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद साका वदीक वेझो आ पर अन्या कुरान करीम सा के समझाए थो और मुजा साईं करीम रब के पान का परे त समझो ही को न था इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दअवत दा'i इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून हबीब मुझा बाना तो वट अची मुझे बारे में पुछंदा अलाह किथे आ किथे गोलियूं मस्जिद में वञूं छो त को मस्जिद में आयो को मंदिर में आयो को कलीसा में आयो को गिरजा घर में आयो को चर्च में आयो कहीं छेरियूं बदियूं कहीं दुहल वजाया सब को पंजे पंजे तग सा महबूब तो को पुछंदा किथे मिलंदो उन्हनि खे चओ त पाए मुहमूनन में किथे गोली दे पाए मुहमूनन में गुरबत सान गुजारे पो नाए नेण निहारे त तुम्हें तेरो दोस्त जो मंझा धरती सिखो देखो सिखंदे ओए जेका धरती आ बेटा ऐसा फरमाए तो मंझा धरती सिखो खास नुख तो खांद जो सिखारण जे लाइ उस्ताद ऐं सिखण जे लाइ मक्तब मदरसा स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं किताब थेला कलम कापियूं इहो सिखण जो दग आहे उस्ताद वेहंदो शागिर्द वेहंदा इल्म जूं नेमतूं बरकतूं मिलंदियूं पर लतीफ सरकार फरमाए तो त हिकड़ो इल्म उस्ताद वट मिलंदो हिकु इल्म मक्तब में मिलंदो हिकु इल्म किताब कलम सां तव्हां खे मिलंदो
पर हिकु इल्मु उहो जेको उस्ताद वटि कोन्हे किताब कलम में कोन्हे वो कीअं सिखंदे चए तो मंझां धरतीअ सिखो खास नुक़्तो खां जो कपे कोडार निसी मास कढन से मिखो पोता उन दी दई तिखो आणे नारू नूर जो।